1 साल जी गारंटी वारो रोड केतिरो टाइम मतिलबु हलंदो आहे उहो? न आहे साईं गारंटी। केतिरा ॾींहं हलंदो? न आहे। छा जी गारंटी न? इंसान जी गारंटी न आहे, रोड जी गारंटी छा आहे? तव्हां रोड ते निकिरो, सुभाणे तव्हां माना एक्सीडेंट थी वञो, मरी वञो, पोइ तव्हांजी गारंटी केरु खणंदो? इन ई रोड ते रोज़ को माना हादसो थिए थो, 50 माण्हू को ज़ख़्मी थो थिए, को मरी थो वञे। जॾहिं इंसान जी गारंटी न आहे त रोड जी कहिड़ी गारंटी मुंहिंजा भाउ? साईं रोड ऐं इंसान में त फ़र्क़ु आहे न। रोड ऐं इंसान में रोड छाजे लाइ ठहियो आहे? इंसान लाइ ठहियो आहे न। इंसान लाइ ठहियो आहे न। जंगल में त जानवर घुमंदा आहिनि, रोड ते इंसान घुमंदा आहिनि, गाॾियूं घुमंदियूं आहिनि। गाॾीअ जी गारंटी आहे, गाॾी जे करे लॻी पए भॼी पए त उनजी गारंटी न आहे। जॾहिं गाॾीअ जी गारंटी न आहे, माण्हूअ जी गारंटी न आहे, त रोड जी गारंटी छो ॾियूं असां? हे मुंहिंजी मोबाइल आहे, हिन जी गारंटी आहे। अञा 3 महीना गारंटी बि न आहे, हिन जी वारंटी आहे। माना वारंटी ऐं गारंटीअ में फ़र्क़ु सम्झंदा कयो साईं पहिरियों। पर तव्हांजी ठाहियल का अहिड़ी इमारत जेका अॼु बि सिधी बीठी हुजे? मुंहिंजी हाणी मां हिकिड़ी ठाही आहे भित, उहा माना अञा लेवल में बीठी आहे। तक़रीबन 7-8 महीना थी विया आहिनि। माना उहा 3.5 फुट खनि उहा भित ठही वई आहे, उहा सिधी बीठी आहे अॼु। मां इमारत जी ॻाल्हि थो कयां, त भित जी ॻाल्हि था कयो? भित खां अॻिते वरी इमारत थींदी न। हाणे त भित पहिरियों, उन खां पोइ वरी उनखे लॻंदी छित। हाणे माना थोरो बजट जो मसइलो हुयो, साहब जो कमु रोकराए, पोइ त मां त उन्हनि खे चयो ओडनि खे तव्हां मुकमल करे वञो, पर साहब जो न हाली। हाणे ओडनि जो रोज़ फ़ोन थो अचे पियो त बाबा गॾु काहे वञूं या ॿधूं हिते। मां चयो भाउ हाणे तव्हां फ़िलहालु हिननि खे हिते छांव में किथे ॿधो, साहब जीअं ऑडर कंदो त इन भित खे अॻिते मथे खणंदासीं। ओडनि जो कहिड़ो तालुक़ु साईं भित सां? छो साईं, असांजो माना इहे सकाफ़त आहे ओडकी भित जेका तव्हांजे ॻोठ सां तालुक़ु न आहे। ओडकी भित पे था ठाहियो? ओडकी भित सही आहे न, मौसम जे हिसाब सां। हिन महिल हाणे गर्मी 50 टेम्परेचर तुंहिंजो क्रॉस थो करे पियो। सीमेंट हणी ॿार मारियऊं या स्कूल जा, सीमेंट जो हणूं त उहो माना तपंदो न, त ओडकी भित गर्मी जज़ब थी करे। थोरो बाबा सिन समूह कमु वठो, पढ़िया लिखिया माण्हू हो। कचो घर भलो घर, माना मुंहिंजो त माना मां त साहब खे चयो इन ओडकी भित वारे ने सां हीअं दीवारियूं हुनजो स्कूल जूं कराए छॾियो। हाणे तव्हां दरवाज़ो हणायोसि। ओडकियूं भितूं था ठाहियो, रोड तव्हांजा अॼु ठाहे था वञो त 3 ॾींहं बि कोन था हलनि। ही जेके तव्हां कहिड़ी कारवायूं पंहिंजी ॿुधाए पिया आहियो सॼियूं, पोइ ही इदारा जेके ऑडिट कनि, का कारवाई का पुछण वारो न आहे तव्हां खां को माण्हू? असां पुछण वारो सिर्फ़ु असां पंहिंजो साहब आहे। ऑडिट वारा ॿिया 3 सभु हुते 24 कलाक वेठा हूंदा आहिनि। ठीकु आहे। बाक़ी जेके 1-2 हाणे थोरी माना ईअं थोरो साहब चयो हल्को हथु रख, उहो ॿधनि था माण्हुनि खे। पोइ मूंखे चई तोखे मथां ॿधनि, मूं हिकिड़ो ॾोह कयो आहे। मुंहिंजो तालुक़ु ई न आहे। सॼो जीअं तव्हां चवंदा मां कमां वरी ॿधंदा मूंखे।